मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं ॿुधो आहे त ख़िंज़ीर जे नाले वठण सां 40 ॾींहं ज़बान पली थींदी आहे ऐं 40 ॾींहं इबादत क़बूल नाहे थींदी। छा इहा हक़ीक़त आहे? बिल्कुलु कूड़ आहे इहो, बिल्कुलु कूड़ आहे। ख़िंज़ीर जो नालो वठी, सूअर जो नालो वठी, हिन जी ज़बान 40 ॾींहं पलीत। किथे लिखियलु आहे? किथे लिखियलु आहे? हे असांजे ज़हन में यकीन ऐं ख़ौफ़ ॾींदा अचनि पिया। ये बंदा डराईंदा अचनि पिया कमज़ोर मुसलमान खे। अड़े अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, ख़िंज़ीर जो नालो वठी, सूअर जो नालो वठी, ज़बान तुंहिंजी पलीत थी वई, ज़बान तुंहिंजी पलीत थी वई, 40 ॾींहं तुंहिंजी नमाज़ क़बूल न थींदी। हे असांजे माशरे में इहो हले थो त सर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अगरि सूअर जो नालो पहिरीं ॻाल्हि त खणो न, ज़रूरत कहिड़ी आहे? वधि वधि बंदो सूअर जो नालो इन करे खणंदो त कंहिंखे घटि वधि ॻाल्हाईंदो पोइ खणंदो, त कंहिंजो नालो बिगाड़ण बि ग़लति आहे, कंहिंखे कंहिं जानवर सां तशबीह ॾियण बि ग़लति आहे। बाक़ी बिल फ़र्ज़ अगरि कंहिं मौक़े ते ख़िंज़ीर जो नालो, सूअर जो नालो ज़बान ते चढ़ी वियो त ज़बान पलीत नाहे थींदी। इबादत जे मथां बि कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न पवंदो आहे, बल्कि क़ुरान हकीम जे अंदरि नोट थियल आहे। सूरत माइदा आयत नंबर 60, अल्लाह ताला फ़रमायो वजअल मिनहुमुल क़िरदत वल ख़नाज़ीर, असां बनायोसीं उन्हनि खे बंदर ऐं ख़िंज़ीर। हालांकि ख़िंज़ीर जो लफ़्ज़ क़ुरान में आहे, हालांकि ख़िंज़ीर जो लफ़्ज़ क़ुरान में आहे। ऐं क़ुरान खे पढ़ण सां, क़ुरान जे हर हिकु हर्फ़ खे पढ़ण सां नेकी मिलंदी आहे। ईअं आहे न, हिकु हर्फ़ पढ़ो, हिकु हर्फ़ जे बदिले नेकी, जुमिलो पढ़ो, जुमिले जे अंदरि जेतिरा हर्फ़ आहिनि ओतिरी नेकी। त सर हे माण्हुनि जी ग़लति फ़हमी आहे। इहा साईं शुबो अॼु दूरि थी वियो न इंशाअल्लाह। त ख़िंज़ीर जे नाले खणण सां ज़बान पलीत नाहे थींदी, इहे माण्हू जा हवाले आहिनि। त इन करे चवंदो अहले इल्म सां वाबिस्ता थींदो, ज़िंदगी अंदरि दीन ईंदो, ऐं ज़िंदगी अंदरि दीन अची वियो न, ज़िंदगी तव्हांजी रोशन थी वेंदी, ऐं ज़िंदगी रोशन थी वई, अल्लाह ताला आख़िरत जा मामला आसान बनाईंदो।